मज़ार जे मथा किरोड़े खां किरोड़े रहमतू नाज़िल फरमाइंदो चो आमीन। अल्लाह जे वलियन जो शान आहे। अल्लाह ताला तो फरमाए अला इन्ना औलिया अल्लाह, खबरदार बेशक जेके मां अल्लाह जा वलियो आहिन जो सुभान अल्लाह। दोस्तानी गिरामी, अल्लाह ताला जो पाक कलाम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंजे पाक कलाम में नबियन जो जिक्र फरमायो आहे, पर खोड़ सारियूं एड़ियूं आयतूं मुबारक आहिन जन आयतुन में रब्बुल आलमीन वलियन जो जिक्र फरमायो आहे। वलिय नबीअ जे दर खां फैज़ वठंदा आहिनि जो सुभान अल्लाह। कंहिंखां फैज़ मिलंदो आहे? वलियन खे नबीअ जे दर तां फैज़ मिलंदो आहे। नबियन जो शान उत्तम ऐं आला आहे। उन्हनि जे शान खे को वली पहुची न सघंदो आहे, पर अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत मुबारक में वलियन जे जिक्र करण खां अग में रब्बुल आलमीन ब हर्फ़े तंबीह आंदा आहिनि जो सुभान अल्लाह। अला ऐं इन ब हर्फ़े तंबीह आणे करे मुझो करीम रब बुधाइण थो चाहे त ए वलियन जे शान के न मञण वारो, ए वलियन जे शान में चूं चिरा करण वारो, ए वलियन जे शान में नाशाइस्ता लफ्ज गाल्हाइण वारो, बेशक मुझी दरबार में नबियन जो शान त उत्तम ऐं आला आहे, पर मां अल्लाह वट वलियन जो शान भी उत्तम ऐं आला आहे। तॾहिं अल्लाह ताला ब हर्फ़े तंबीह आणे करे मुनाफिकन के मुनकिरन के मुझे करीम रब बुधाइण पियो चाहे त ए वलियन जे शान के न मञण वारो, खबरदार मां करीम रब तव्हां जे गुस्ताखियुन के ॾिसी रहियो आहियां। अॻिते अल्लाह ताला तो फरमाए औलिया अल्लाह, जेके मां अल्लाह जा वलियो आहिन जो सुभान अल्लाह। औलिया जमो वा वलिय जो अल्लाह ताला इन हिकड़े लफ्ज में अग्या जेके वलिय थी गुजरिया, हाने जेके हाल में वली हलन था या मुस्तकबिल में जेके वलिय ईंदा, इन हिकड़े लफ्ज में करीम रब सभनी वलियन जो जिक्र करे छडियो आहे जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला तो फरमाए औलिया अल्लाह, जेके मां अल्लाह जा वली आहिन। रब इए न फरमायो, वाहिद न गलायो, तस्नियो न गलायो, अल्लाह ताला जमो जो लफ्ज आंदो वा। रब तो फरमाए तो अग में भी मुझा वली हुया, हाने भी मुझा वलियो आहिन, ऐं क़यामत जे ॾींहं ताईं मुझा वली थींदा रहंदा। सुभान अल्लाह। अल्लाह ताला मुझा अजीजो दोस्तों इन्हनि लफ्ज़न में ज़माने जो कैद न लगायो आ, रुगो अज का 1500 साल अग मुझा वली हुया न, ज़माने जो कैद ना है। अल्लाह ताला तो फरमाए तो हजरत आदम अलैहिस्सलाम खां वठी हजरत ईसा रूहुल्लाह ताईं मुझे मुस्तफा जे ज़माने क़यामत जे ॾींहं ताईं मुझा वली हुया ऐं थींदा रहंदा। ऐं मुझे करीम रब इन्हनि लफ्ज़न में मकान जो कैद न लगायो आहे। रब इए नथो फरमाए त को मदीने में वली थींदा या मक्के में वली थींदा। रब तो फरमाए औलिया अल्लाह, मुझा वलियो आहिन, यानी जिथे जिथे मु अल्लाह जी खुदाई आ उते उते मु दिल पर नबी जी मुस्तफाई आ, ऐं उन जाए ते मुझा वलियो थींदा रहंदा। मदीने में भी वली हुया, मक्के में भी वली हुया, हिंदुस्तान में भी वली आहिन ऐं थींदा रहंदा। अज दादू जे नजदीक हिन दरगाह करमपुर शरीफ में भी अल्लाह जो वली हुयो ऐं उन जा बचड़ा आहिन।
वलियन जो शान वाला वधायो वहाबवा मुल्ला जो अलाए छाले मथो थो खराब वा वलियन जो शान वाला। अल्हम्दुलिल्लाह असा खुश नसीब आयूं जो हिन फितने फसाद जे दौर में हर वली असा जे अखियुन जो नूर आहे। पर ओ करमी तू भाग वारो आही जो वलियन जो सरदार दिलबर साईं असा के मिलियो आहे। जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे दर दुआ आहे शाल अल्लाह रब्बुल आलमीन मु ज़ईफ जो कमा को बयान करण ऐं उन जे मथा असाई तमा सभिनी के अमल करण जी तौफीक अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। माशाअल्लाह सुभान अल्लाह। ये होया सही हजरत अल्लामा सही मौलाना खलीफा मोहम्मद हुसैन नसीराबाद वारा जिन तवा असांजे साम्हूं सोने अंदाज में खिताब करण फरमायो। एक बेरो बीहर मां उन दोस्तन जी खिदमत में अर्ज रखा तो जेके दोस्त मोटरसाइकिलियों दरगाह शरीफ जी मोरी का ओरिया काहे बिहारी आया हैं बिराए मेहरबानी करे उन्हन के तवा पाण खुद उन जा लाक ताला वगैरह खोले पंहिंजी जगह ते महफूज परदे पार्किंग में बिहारियो वरना इंतजामिया वारन के तकलीफ अची वेंदी। मुझा दोस्तों इंतजामिया वारन सा सहकार कयो। आशिक़े रसूल स्काउट फोर्स दादू जा नौजवान दोस्त बाहर ड्यूटी सरंजाम दे रहा हैं उनन सा सहकार में अचो। मुझा दोस्तों जिते जगह मिले उते बाद मेहरबानी करे वेही रहंदा कयो। सही हजरत अल्लामा खलीफा गुलाम रसूल भट्टी साहब हजरत हाफिज मोहम्मद हुसैन बुरडो साहब जी खिदमत में अर्ज रखंदुस तो वे दरबार शरीफ जे तरफ थी वेहंदा। जेके दोस्त खत्म शरीफ कुल शरीफ दुरूद शरीफ जिक्र असगार जेको कुछ पढ़ी आया हैं वे साईं वारा काउंटिंग कन था लिखन था पिया। आखिर में इंशाअल्लाह उन जो इसाले सवाब जी दुआ हजरत किबला आलम दिलवर साईं घुरंदा। तवा जेको कुछ पढ़ी आया हो जेको कुछ तवा वट पढ़ियल आहे वो साईं हजरत अल्लामा साईं गुलाम रसूल साईं हाफिज मोहम्मद हुसैन बुरडो साहब जी खिदमत में तवा लिखराए अचो। हिन वक्त चंद मिनटन जे लाए खिताबे दिल नवाज जे लाए अर्ज रखंदुस। दरबार आलिया करमाबाद शरीफ घोटगी खां जमात सूदो तशरीफ फरमा थिया आहिनि। असां साईं वारन के जमात के दिल जे गहराइन सां भलीकार चऊं था। मां दावत खिताब अर्ज रखंदुस हजरत अल्लामा मौलाना साईं खादिम हुसैन करमी घोटगी वारन जी खिदमत में पाण ईंदा ऐं तवां असांजे साम्हूं खिताबे दिल नवाज करण फरमाईंदा। साईं खलीफा खादिम हुसैन करमी घोटगी। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अलैका सय्यदुल अंबिया वल मुरसलीन। अलीउल अजीम प्यारा दोस्तों भाइरो अजे शख्सियत जे चेहल में तवा असा गड थिया आयूं वा एड़ी अजीम शख्सियत आ जे करे उन जे तारीफ में हिकड़ो ही फकीर बीहे डी गुजरी विंदो रात गुजरी विंदी महीना गुजरी विंदा पर संदन तारीफ खत्म न थींदी। मुझा मिठा